सेवा जी मूर्ति हुया सुबुह जो उथण सां उन्हनि खे चिंता हूंदी हुई ॿियनि माण्हुनि जी। उन्हनि इन करे पाण शादी न कई, न परिवार मिलियो, न ॿार, न बच्चा ऐं न घर वारी। उन्हनि छा कयो, संसार जे लाइ बि असांखे संगत जी सेवा करणी आहे। चवंदा हुआ संगत में असांजो साईं आहे। उन्हनि जे आश्रम में वेंदा हुआ, उते वञी करे उन्हनि खे पंखो ॾींदा हुआ, पंहिंजे हथ सां उन्हनि खे लस्सी वग़ैरह ठाहे ॾींदा हुआ, उन्हनि खे खाधो परोसंदा हुआ, उन्हनि लाइ पाणी भरे ॾींदा हुआ ऐं हिकु मंदर खां ॿिए मंदर पंधु वेंदा हुआ। इन भई कारूं या बैलगाॾी या कुझु घुराईंदा हुया। एतिरो पंधु कंदा हुआ जो माना थकंदा न हुया। हथ में हिकु लकड़ी हूंदी हुई, चवंदा इहो मुंहिंजो घोड़ो आहे ऐं बराबरि जॾहिं उहो घोड़ो लकड़ी खणी हलंदा त घोड़े जो आवाज़ कंदा हुआ मुख सां। ऐं वरी चवंदा घोड़े खे प्यास लॻी आहे। घोड़ा लकड़ी खे खणी वेंदा हुआ नदीअ ते ऐं उन लकड़ी खे विझंदा हुआ नदीअ में, पाणीअ में ऐं चवंदा असांजो घोड़ो हाणे पाणी थो पीए। त ॾिसो एतिरी सेवा बाबा कई। हाणे त जेको ज़मानो आहे एतिरियूं फैसिलिटीज़ आहिनि, एतिरियूं सुविधाऊं आहिनि, गाॾियूं आहिनि ऐं रिक्शाऊं आहिनि, 2 व्हीलर आहिनि, 4 व्हीलर आहिनि, तॾहिं बि मंदिर वञण में छा था करूं, सुस्ती था करूं। सभु कुझु आहे, उन्हनि वटि त कुझु बि न हुयो, पंध बि वीचारा पहुची वेंदा हुआ। वरी किथे किथे ईअं थींदो हो, जंगल ईंदो हो विच में। सम्झो हिकु शहर खां ॿिए शहर वेंदा त रस्ते ते छा ईंदो हो, जंगल ईंदो हो, उते डाकू बीठा हूंदा हुआ, तॾहिं बि बाबा न ॾिजंदा हुआ। ऐं बाबा छा कंदा हुआ, चवंदा मां दिलि में राम राम जपंदो वेंदुसि, पाण ई उते पहुची वेंदुसि।
चवंदा राम राम हिकु राम राम ॿ ई राम राम 108 दफ़ा चवंदा। पोइ केरु चवंदो बाबा उहे डाकू कोई आम डाकू न अथव, उन्हनि वटि हथियार अथव हथियार। त बाबा चवंदा उन्हनि वटि हथियार आहे त असां वटि बि 108 गोलियूं आहिनि। कहिड़ियूं 108 गोलियूं आहिनि? राम भॻवान जूं। बोलो सची साईं हरदास राम साहिब की। बोलो बाबा हरदास राम साहिब की। बोलो गोदरी वारी घनश्याम की। हिते जय चवण में बि असांखे सुस्ती थी थिए। माने करे ॿुधायां वेठी सभिनी खे भई बाबा केॾी सेवा कंदा। असां हिते आया आहियूं त असांखे सेवा करण जो मौक़ो मिलियो आहे, भक्ति करण जो मौक़ो मिलियो आहे। त दिलि खोले करे छा करूं? भक्ति करूं, बाबा जी सेवा करूं त कुझु पुण्य कमायूं। त सभई इहो भॼन चवराईंदा ऐं ज़ोर सां चवराईंदा, सुस्ती न कंदा। असांजो जेको बाबा आहे उहो छा आहे? हिकु दफ़ो मां इहे ज़ोर सां भॼन ॻायां पई, माना वॾे आवाज़ में, त कंहिं माता चयो भई इहे छोकिरी एतिरो ज़ोर सां भॼन छो थी ॻाए? त असांजी किशा मासी वेठी हुई भरिसां हिकदमि, हुनखे ॾाढो वणे पियो भई सुठा भॼन हलनि था बाबा जा। त किशा मासी हुनने ॼाणियो ऐं माई वरी पुछियो भई हेतिरो ज़ोर सां छो था ॻाइनि इहे भॼन? त किशा मासी चएसि थी असांजो बाबो एतिरो बुलंद आहे त हुनजा भॼन बि त बुलंद आवाज़ में थींदा न। बोलो गोदरी वारे घनश्याम की। ये ॻाल्हि हूंदी कम से कम मूंखे लॻे थो हिनखे 24-25 साल थी विया हिन ॻाल्हि खे। त तॾहिं खां वठी मूंखे बिल्कुलु बि ईअं न लॻंदो आहे भई छो असां धीरे ॻायूं। असांजो बाबा बुलंद आहे त असांखे बुलंद आवाज़ में हुननि जा गीत ॻाइणा। न करे केर बि शर्माए न ऐं सभई चवराईंदा। हले थी सेवा वारा की महनारो